कंडियारो में मेडिकल स्टोरन ते नकली दवाऊं हलण लगियूं। इंतजामिया तहरुक में अची वई। 5 मेडिकल स्टोर सील। कंडियारो में असिस्टेंट कमिश्नर ऐं ड्रग इंस्पेक्टर सां गॾु शहर में कार्रवाइयूं। 5 मेडिकल स्टोर सील कया विया। गैर मयारी दवाऊं हलाईंदड़ मेडिकल स्टोरनि वारनि ते ॾंड हया विया। असिस्टेंट कमिश्नर रज़ा मोहम्मद शहर, ड्रग इंस्पेक्टर नौशर फिरोज़ अफजल मेमण पुलिस साण करे शहर में मेडिकल स्टोर वारनि जा लाइसेंस ऐं दवाऊं चेक करियूं। नकली दवाऊं हलाईंदड़ ऐं लाइसेंस न रखंदड़ मेडिकल स्टोर वारनि ख़िलाफ़ ॾंड हया विया। असिस्टेंट कमिश्नर रज़ा मोहम्मद शहर जो चवणु आहे त मेडिकल स्टोर वारा नकली दवाऊं हलाए इंसानी जानियुनि सां खेॾनि था। खेनि बख़्श न कयो वेंदो। जेको मेडिकल स्टोर वारो नकली दवा हलाइण जी कोशिश कंदो उन ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। जेको स्टोर वारो गैर मयारी दवाऊं हलाईंदो उन जो मेडिकल स्टोर सील करायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।